अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला इन्न अशद्दल बलाइ अल अंबिया फल अमसल फलमसल वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लवदित्तु अन उक़तल फ़ी सबीलिल्लाहि सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दिबू औलादकुम बिसलासि खिसालिन हुब्बि नबीकुम व अहलल बैत व तिलावतिल कुरानी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मअलूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे ऐं रब वटि क़द्र क़ीमत ईमान ऐं इस्लाम जी आहे ऐं इहो ईमान ऐं शरीयत मुतहर जी ताबेदारी आमाल सालिह जी इत्तिबा ऐं अल्लाह जो ख़ौफ़ ऐं तक़वा एॾी वॾी नेमत आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन नेमत ते उम्मत के वॾे में वॾी ख़ुशख़बरी अता फ़रमाई आहे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल आहे। उहे मुसलमान जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त तहां मक्के खां हिजरत करे मदीने तय्यबा अचो। उन्हनि में हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी भी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सहाबीअ सां मुहब्बत जो इज़हार फरमाईंदा। इन सहाबीअ खे फरमाईंदा त मुआज़ मां मुहम्मद मुस्तफ़ा जी तोसां मुहब्बत आहे। पोइ हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सहाबीअ खे यमन जे इलाइक़े ॾे मोकिलियनि पिया।
हूअं जीअं सहाबिन सगुरनि खे मोकिलींदा हुआ, हुकुम फरमाईंदा हुआ त हीअ सहाबिन जो जथो, हीअ जमात हेॾे वञे, फ़िलाणो सहाबी दीन जे तबलीग सां वञे। पर हिन सहाबी हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीब अंदाज़ सां मोकिलियो, ॿियनि सहाबिन खां मुख़्तलिफ़। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महज शरीफ़ में वेठल आहिनि, सहाबा जी जमात आहे, घोड़े जी सुवारी घुरायूं। जॾहिं महज शरीफ़ जे ॿाहिरां घोड़ो बीठो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथिया। सहाबा इकराम खे फरमायूं त हज़रत मुआज़ खे मां अल्लाह जो नबी इस्तक़बाल इज़्ज़त एहतराम सां मदीने खां रवानो थो कयां। जॾहिं घोड़े जे भिक सां आया त इंसान शहसवार जॾहिं घोड़े ते पेर रखंदो आहे त लोह जो रिकेब हूंदो आहे, इनखे रिकेब चइबो आहे। रिकेब में पेर रखी पोइ उहो माण्हू मथे घोड़े ते वेहंदो आहे, या को माण्हू ईअं लांग वराए वेहंदो आहे। पर हिन सहाबीअ सगोरे खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न विहारियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोड़े जे भिक सां अची बीठा, पंहिंजा हथ मुबारक सिधा करे झलियऊं। फरमायूं त मुआज़ तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे हथनि ते पेरड़ो रखी करे पोइ तूं घोड़े ते वेह। त सहाबीअ अर्ज़ु कयो त साईं, अल्लाह जा रसूल पैगंबर, तव्हां अल्लाह जा रसूल पैगंबर हो, तव्हांजे हथनि मुबारकनि ते मां पेर रखां, इहो मूंखां न थींदो। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न मुआज़, नबीअ जो हुकुम आहे, मां अल्लाह जे नबीअ जी दिली तमन्ना आहे त तोखे मां मदीने पाक खां इन इज़्ज़त शान ऐं मर्तबे सां रवानो कयां। हाणे हुकुम थी पियो। सहाबी सगोरो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि ते पेरड़ो रखी जल्दी लांग वराए वेठो। हाणे हज़रत मुआज़ घोड़े ते वेठल आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भिक सां बीठल आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं, हज़रत उमर साईं, वॾा वॾा किबार साहब उहे बि बीठल आहिनि, सहाबा जी जमात बीठल आहे, पर हज़रत मुआज़ घोड़े ते वेठो आहे। हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ु कयो, साईं तव्हांखे इजाज़त आहे, मां हलियो थो वञा तव्हांजे हुकुम सां। फरमायो, न मुआज़, तोसां चंद क़दम अॻिते हलबो। हज़रत मुआज़ सहाबी सगोरो घोड़े ते सुवार आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ सां गॾु हलनि था। मदीने पाक जी आबादी खां ॿाहिरि बयाबान जो इलाइक़ो शुरू थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी जमात सां ओस ताईं आया। हज़रत मुआज़ खे फरमायो, मुआज़ हिते बीठा। फरमायो, मुआज़, हाणे तोखां मोकिलाणी आहे, लेकिन जॾहिं तूं इन शाम खां वापसि ईंदे मदीने पाक में त मां मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में न हूंदुसि। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे लफ़्ज़ फरमाया, हो त सहाबी सगुरो, तव्हां असां जहिड़ो इंसान त न हो। साहबा जो ईमान त वॾे कमाल जो आहे त सहाबी उन सद में ॾुख में रोअण लॻो, एतिरो रुनो जो ॾाढी मुबारक आली थी पई। संद सहाबीअ जो जिस्म अतहर सुॾकनि सां लुॾे पियो। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी आहे त हिन सहाबीअ खे वॾो सदमो थी पियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुआज़, जेकॾहिं तूं मदीने में वापसि अचें ऐं मां अल्लाह जो नबीअ खे तूं दुनिया में न ॾिसें त इहो तूं ॾुख सदमो न कर, तो में ईमान आहे, तो में अल्लाह सां ताल्लुक़ ख़ौफ़ ख़ुदा आहे। फरमायो, मुआज़, इन ईमान ऐं ख़ौफ़ ख़ुदा जे करे मां अल्लाह जो नबी तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो त तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा सां जन्नत में गॾु हूंदे, तूं मां सां गॾु हूंदे। हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मौक़े ते फरमायो त मुंहिंजा सहाबीअ, उहे मुंहिंजा उम्मती, कलमे गो इंसान जन ईमान आंदो कलमो पढ़ियो, लेकिन उन्हनि अल्लाह सां ताल्लुक़ रखियो, ख़ौफ़ ख़ुदा जी ज़िंदगी गुज़ारियूं। पोइ चाहे मां अल्लाह जे नबीअ खे न ॾिठूं, लेकिन ईमान ऐं तक़वा जी नेमत अथसि, त इहे मुंहिंजा उम्मती है सुकानू मा कानू। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि। फरमायूं, कहिड़े बि इलाइक़े जा हुजनि, कहिड़े बि रंग नसुल जा आहिनि, लेकिन उन्हनि में ईमान ऐं ख़ौफ़ ख़ुदा आहे, इहे मुंहिंजा उम्मती मां मुहम्मद मुस्तफ़ा सां जन्नत में गॾु हूंदा। त मुस्लमान भाइरो, अॼु तव्हां असां 10 मुहर्रम हराम जे भलारे ॾींहं ते पंहिंजे घरनि, दुकाननि, ओताकनि, बैठकनि, दुनिया जे गफ़लत खे छॾे करे हिन क़ुरान पाक जे शुहदाए इस्लाम जे दीनी जलसे में आया हूं। हिते अचण जो मक़सदु ॿियो कोई कोन्हे, सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा आहे। मन असांखां रब राज़ी थी पए, मन असांजी इहा घड़ी रब वटि क़बूल पए। हाणे ईमान जी दौलत आहे।
ऐं अल्लाह सां ताल्लुक़ थी पियो ख़ौफ़ ख़ुदा है त इहा एॾी वॾी नेमत आहे जो तव्हां असां गुनाहगारनि खे बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॿुधाई त है सो कानू मा कानू मुंहिंजा उहे उम्मती कलमे गो इंसान कहिड़े बि रंग नसुल कहिड़े बि इलाइक़े जा आहिनि जॾहिं ईमान ऐं ख़ौफ़ ख़ुदा अथनि त जन्नत में मां मुहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हूंदुमि। शल रब करीम तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा जो उहो दीदार नसीब फरमाए हमेशह जी आख़िरत जी ज़िंदगी में पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन हदीस पाक जो मिसदाक़ बणाए। मुसलमान भाइरो, इस्लाम जे महीननि में मुहर्रम उल हराम पहिरियों महीनो आहे जेको इज़्ज़त ऐं ताज़ीम जो महीनो आहे। मुहर्रम उल हराम इहो उहो इज़्ज़त ऐं ताज़ीम जो महीनो आहे जो दीन इस्लाम खां बाद त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुबारक महीने जे 10 मुहर्रम उल हराम जी फज़ीलत ॿुधाई। लेकिन इस्लाम खां पहिरियां अरब जा मुशरिक यहूदी ईसाई दुनिया जा इंसान चाहे उन्हनि में रंजिशूं हूंदियूं इंसान आहे दुनिया में पाण में रंजिशूं थी पवंदियूं आहिनि जहिड़ा झटा थी पवंदा आहिनि पर उहे मके जा मुशरिक हुजनि यहूदी हुजनि ईसाई हुजनि उन दौर जा इंसान हुजनि लेकिन इस्लाम खां पहिरियां मुहर्रम जे महीने जी उहे इज़त कंदा। इन में झेड़ो न करनि, इन में फितनो फसाद न करनि, कंहिंजो पाण में तकरार हुजे त मुहर्रम जे महीने में तकरार न कंदा। तंहिंजे करे मुहर्रम जी माना है ताज़ीम वारो महीनो। लेकिन मुसलमानो, अल्लाह से तव्हां असांखे दीन इस्लाम जी दौलत ॾिनी आहे। इहो मुहर्रम उल हराम जो महीनो तव्हां असां उम्मत मुस्लिम खे इंसान ज़ात खे ॿिनि शयुनि जो सबक़ थो ॾे। हिकिड़ो इहो तो सबक़ मिले त हिकिड़े पासे खां मुहर्रम जो महीनो इज़्ज़त ताज़ीम शान ऐं मर्तबे जो महीनो आहे। हिकिड़नि इंसाननि जो शान मर्तबो अल्लाह से मुहर्रम जे महीने में बुलंद कयो, इज़्ज़त तौक़ीर उन्हनि खे मुहर्रम जे महीने में मिली। लेकिन ॿियनि इंसाननि जे लाइ इहो मुहर्रम जो महीनो ज़िल्लत रुसवाई लानत फिटकार ऐं उन्हनि जे लाइ रुसवाईअ जो महीनो अची बणियो आहे। तव्हां इंसान ज़ात जी तारीख़ पढ़ो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियां इंसान, पहिरियां रसूल, पहिरियां पैगम्बर आहिनि। रब अहकमुल हाकिमीन हज़रत आदम अलैहिस्सलाम खे नुबूवत ऐं खिलाफत मुहर्रम जे महीने में थो अता फरमाए। अल्लाह से क़ुरान पाक जे अंदरि हुकुम फरमायो, फ़रिश्तनि खे हुकुम थी पियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तव्हां सजदो कयो, तकरीमी ताज़ीमी सजदो। हाणे इहो फ़रिश्ता सजदो मुहर्रम जे महीने में करनि था। अल्लाह से पंहिंजे प्यारे बाने हज़रत आदम अलैहिस्सलाम रसूल पैगम्बर खे शान मर्तबो मुहर्रम जे महीने में थो अता फरमाए। लेकिन ॿिए पासे खां शैतान आहे जंहिं रब जे हुक्म जी नाफ़रमानी कई, अबा वस्तकबर वकान मिनल काफ़िरीन, तकब्बुर कयईं, गुरूर कयईं, रब जे हुक्म जी नाफ़रमानी कयईं। उहो शैतान हमेशह जे लाइ मलून ऐं मरदूद बणियो। उन जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाई लानत ऐं फिटकार मुहर्रम जे महीने में थी। त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ मुहर्रम जो महीनो इज़्ज़त शान मर्तबे जे लाइ अची बणियो। लेकिन शैतान जे लाइ मुहर्रम जो महीनो लानत ऐं हमेशह जी रुसवाईअ जो सबबु बणियो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल पैगम्बर आहे। रब जे तरफ़ां हुकुम थियो त तव्हां ॿेड़ी ठाहियो, फसना इल फुल्क बिआयुनिना। अल्लाह से फरमायो असांजी निगरानी में ॿेड़ीअ खे ठाहे, वॾो ॿेड़ो तयारु थो थिए। हाणे जेको उन क़ौम ते जन अल्लाह जे नबीअ जी इत्तिबा न कई, ईमान न आंदो, टोक ठठोल कई, उन जे मथां अज़ाब, उहो पाणीअ जो तूफ़ान जेको शुरू थियो दुल्हज जे महीने में। लेकिन 10 मुहर्रम अल हराम जे ॾींहुं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जूदी जबल ते अची बीहे थी। हाणे हज़रत नूह अलैहिस्सलाम मोमिननि ऐं प्यारनि ॿाननि जे लाइ अल्लाह साईं मुहर्रम जे महीने में उन जी इज़्ज़त शान ऐं मर्तबे खे बुलंद कयो। लेकिन उहा क़ौम, उहा उम्मत जंहिं अल्लाह जे नबीअ जो इत्तिबा न कई, ईमान न आंदो, टोक ठठोल कयो, अल्लाह साईं उन्हनि खे पाणीअ जे तूफ़ान में अज़ाब में ग़रक़ कयो मुहर्रम जे महीने में। तंहिंजे करे मुसलमानो, हिकिड़े पासे खां मुहर्रम जो महीनो इज़्ज़त जो महीनो आहे, ॿिए पासे खां मुहर्रम जो महीनो अल्लाह जे नाफ़रमाननि बदकारनि जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाई जो महीनो आहे।
हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि। निमरूद जेको मुतकब्बिर आहे, नबीअ जी बेहुरमती करे थो, अल्लाह जे नबीअ खे ईज़ा व तकलीफ़ूं ॾिए थो, बाहि जे आड़ाह में उछलाए थो। इहा बाहि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ गुलज़ार ऐं बाग़ मुहर्रम जे महीने में थी। लेकिन निमरूद खे मंडड़े मच्छर मथे में आयो, जंहिंखे पादर लॻंदा हुआ, जूता लॻंदा हुआ। जेको अचे महिमान चवंदो हो हाल अहवाल पोइ थींदो, अॻ में मूंखे पादर हणो। अल्लाह साईं उन्हनि खे ज़िल्लत ऐं रुसवाई मुहर्रम जे महीने में ॾिनी। त ॾिसो, मुहर्रम जो महीनो आहे, हिकिड़े पासे खां तकरीम ताज़ीम जो महीनो आहे, ॿिए पासे खां ज़िल्लत रुसवाई जो महीनो आहे। अहिड़े तरीक़े सां मुस्लमान भाइरो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया में अञा अचनि नथा, ॼमनि नथा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत खां पहिरियां बैतुल्लाह शरीफ़ जे बेहुरमती जो हिकिड़ो वाक़ियो थो थिए। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील। अबरा बादशाह हाथिन जो लश्कर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां 50 ॾहाड़ा पहिरियां उहे अचनि था। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत रबीउल अव्वल में थिए थी, लेकिन मुहर्रम जे महीने में इहो अबरह बादशाह ताक़तवर लश्कर वठी हाथी काहे अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ़ जी बेहुरमती ऐं बेअदबी करे थो। रब जो अज़ाब अबरह बादशाह ते हाथिन जे लश्कर ते मुहर्रम जे महीने में अचे। मुहर्रम जे महीनो अबरह बादशाह जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाईअ जो महीनो थियो। अल्लाह जे तरफ़ां अज़ाब आयो, लेकिन रब साईं मक्के पाक जो शान मर्तबो बैतुल्लाह जी ताज़ीम ऐं तकरीम ऐं हिफ़ाज़त मुहर्रम जे महीने में कई। अहिड़े तरीक़े सां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी, अहिड़ो जलीलुल क़दर सहाबी आहे जंहिं दीन इस्लाम जी वॾे में वॾी ख़िदमत कई आहे, वॾे में वॾी ख़िदमत कई। ईरान खे हज़रत उमर साईं मुहर्रम जे महीने में फ़तह कई। दुनिया जूं वॾे में वॾियूं ताक़तूं हूं 800 साल ताईं मुसलसल जंहिंजी दुनिया ते हुकूमत हुई। 800 साल मुसलमान, हिकु साल 5 साल न, 800 साल, 8 सदियूं। कैसरो किसरा इहे दुनिया जूं वॾियूं सुपर पावर ताक़तूं, जंहिंखे कंहिं ते अखि न ॿुॾंदी, अरबनि खे कुझु बि न सम्झंदा। लेकिन इन दुनिया जे फिरौननि मुतकब्बिरनि खे रब साईं ज़िल्लत ऐं रुसवाई महबूब मुस्तफ़ा जे जलीलुल क़दर सहाबी अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे हथां थी उन्हनि खे मिली। शाम जेको उन इहा दुनिया जी कुवत ऐं ताक़त आहे, हज़रत उमर साईं जी खिलाफ़त में फ़तह थो थिए। फारिस जेका दुनिया जी सल्तनत बादशाही हुई, जेके नसल दर नसल बादशाह पिया बणजनि, उन्हनि खे ज़िल्लत ऐं रुसवाई ऐं इस्लाम उते हज़रत उमर साईं जी खिलाफ़त में मुहर्रम हराम जे महीने में ईरान तो फ़तह थिए। तंहिंजे करे हज़रत उमर साईं सां जेका अदावत बुग़्ज़ आहे इन शइ जे करे, तंहिंजे करे हज़रत उमर साईं जो जेको क़ातिल हो अबू लोलो फेरोज़ी ईरानी, जंहिंखे हुर्मुज़ान यहूदी तयारु कयो हो, जेको हुर्मुज़ान ईरान जो बाशिंदो हो। चाहे इहो ग़ुलाम हज़रत मुग़ीरा बिन शोबा रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जो आहे, लेकिन उन अबू लोलो जी ज़हनियत ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे शहादत जे ख़िलाफ़ उन जो ज़हन भरींदड़ हुर्मुज़ान यहूदी आहे। तंहिंजे करे क़ुरान पाक में रब साईं फरमायो, लन तरज़ा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, कॾहिं बि यहूदी तव्हां खां राज़ी न थींदा। हिन वक़्त ताईं यहूदी दीन इस्लाम सां विढ़ंदा अचनि था। जेके बि तव्हां तारीख़ में किताब पढ़ंदो, जेके इंसान क़ुरान खे छॾे, हदीस पाक खे छॾे ऐं तारीख़ जे तरफ़ विया, तारीख़ खे ॾिसी करे कॾहिं हज़रत अम्मा आयशा जी बेअदबी था करनि, तारीख़ खे ॾिसी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबा जी बेअदबी था करनि, तारीख़ खे ॾिसी करे हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी बेअदबी था करनि, तारीख़ खे ॾिसी कॾहिं हज़रत उस्मान ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु अन्हु जी बेअदबी था करनि, तारीख़ खे ॾिसी करे हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी बेअदबी था करनि। इहो यहूदियुनि जो टोलो आहे। इन जी पुष्ट पनाही कंदड़ यहूदी आहे। अब्दुल्लाह बिन उबय बिन सलूल केरु हो? यहूदी हो, रईसुल मुनाफ़िक़ीन। तंहिंजे करे यहूदियत दीन इस्लाम खे वॾे में वॾो नुक़सान पहुचायो।
हर तरह से दीन से मुकाबलो यहूदियत करे थी। जे तव्हां जे ख़त्म नुबूवत जो अक़ीदो आहे, इमरान जो फितनो तव्हां जे मुल्क में ज़ाहिर थियो त हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब या इन खां पहिरियां तव्हां असांजे पाकिस्तान में हकीम सईद साहब, डॉक्टर इसरार साहब जेके गैर सियासी माण्हू हुआ, उन्हनि पाकिस्तान जे अवाम खे ॿुधायो हो जॾहिं इमरान अञा बालर हो, बाल खेॾंदो हो, क्रिकेट जे मैदान में हो, जॾहिं वर्ल्ड कप खटे थो त इन्हनि बुज़ुर्गनि फरमायो हो त मुसलमानो होशियार थिजो, इन खे वर्ल्ड कप खटाईंदड़ यहूदी लाबी आहे। ऐं उन वक़्त में हकीम सईद डॉक्टर इसरार था फरमाइनि इहो इमरान हिन मुल्क जो वॾे उहिदे ते ईंदो, हिन खां कादियानियत जो कमु वरितो वेंदो, हिन खां पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ कमु वठिबो, पाकिस्तान जे मुसलमाननि खे बेदीन बणाइण जी यहूदी कोशिश कंदा जेके इमरान खे सपोर्ट कंदा। ऐं अॼु तव्हां असां मुशाहिदो कयोसीं, अॼु पाकिस्तान जी इलेक्शन कमीशन या पाकिस्तान जा इदारा अॼु उहे शइ एतिराफ़ था करनि त बराबरि हिन खे यहूदियत जो फंड मिलियो। पाकिस्तान जे बच्चे खे ख़बर आहे, हर बाशिंदे खे ख़बर आहे त जेके अक़ीदे ख़त्म नुबूवत जे ख़िलाफ़ जेकॾहिं इमरानी फितनो थो अचे, हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे ख़िलाफ़, उलमा जे ख़िलाफ़, दीनदारनि जे ख़िलाफ़, पाकिस्तान जी सियासत खे गार गंद बेहयाई बदअख़लाक़ी वारी बणाइण वारो फितनो अचे थो, इन खे पुष्ट बनाई यहूदियत करनि था। सहाबा जी तौहीन कंदड़ यहूदी आहिनि, क़ुरान जी बेहुरमती कंदड़ यहूदी आहिनि, दीन इस्लाम जे हर रुकन सां यहूदियत इस्लाम सां मुक़ाबिलो कयो आहे। तंहिंजे करे हिन वक़्त में पूरी दुनिया में यहूदियत जी मईशत मथे आहे। अमेरिका यहूदियत हिक ई शइ आहे जेके दुनिया जे मुस्लिम मुल्कनि खे, कंहिं मुल्कनि खे कमज़ोर कंदा आहिनि। तव्हांजे अफ़गानिस्तान सां जेके अमेरिकी 52 मुल्कनि मुक़ाबिलो कयो, अक़वाम मुतहिदा वॾो इदारो आहे, उन जी पुष्ट पनाही यहूदी लाबी कंदी आहे। तव्हांजी मीडिया ते पुष्ट पनाही यहूदी लाबी कंदी आहे। तंहिंजे करे मुसलमानो पाण खे यहूदियत जे फितने खां बचायो, यहूदियत जे फितने खां बचायो। तव्हां निमाज़, क़ुरान, ज़िक्र, शहादत जूं फज़ीलतूं घणियूं ॿुधियूं आहिनि, लेकिन कुझु दुनिया जे हालात खे बि सम्झो, पंहिंजे बच्चनि जो फ़िक्र कयो, पंहिंजे औलाद नए नस्ल जो फ़िक्र कयो। तव्हां असांजो नओं नस्ल इन फितने खां महफ़ूज़ थिए, उन्हनि में अक़ीदो ईमान अचे, सहाबा अहल बैत सां अक़ीदत मुहबत अचे। इहा तॾहिं थींदी जॾहिं तव्हां क़ुरान पाक सां तालुक़ रखंदो, उलमाए हक़ उलमाए दीन सां तालुक़ रखंदो। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु खे रब साईं शहादत मुहर्रम जे महीने में ॾे थो। अबू लुलु फ़िरोज़ी क़ातिल खे रुसवा ज़िल्लत मुहर्रम जे महीने में मिले थी। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु खे शहादत जो ताज रब साईं मुहर्रम में अता थो फरमाए, उन जे क़ातिलनि खे ज़िल्लत ऐं रुसवाई मुहर्रम जे महीने में थिए थी। त मुसलमानो इतो सबक़ मिलियो, मुहर्रम जो महीनो अल्लाह जे प्यारनि मुक़र्रब मुक़द्दस बाननि जे लाइ इज़्ज़त शान ताज़ीम जो महीनो आहे, लेकिन नाफरमाननि ऐं रब जे नेक साले बाननि सां मुक़ाबिले तौहीन बेअदबी कंदड़नि जे लाइ ज़िल्लत फिटकार लानत जो महीनो मुहर्रम थो अची वञे। अॼु ॾींहं ताईं उम्मत में अहिड़ा इंसान, तंहिंजे करे फी नफ़्सिही मुहर्रम जो महीनो ज़िल्लत जो महीनो न आहे, गम जो महीनो न आहे। हा, जेके इंसान दीन जो मुक़ाबिलो कंदा रब सां उनखे मोचड़ो हणी छॾियो। अॼु बि ईअं ई आहे, हिकिड़ा इंसान मुहर्रम जे महीने में रोज़ा रखनि, क़ुरान पढ़नि, दीनी इज्तिमा करनि। हिकिड़ा इंसान मुहर्रम जे महीने में पाण खे फिटकार लानत लानतान पंहिंजे मुंहं खे पिटनि। अल्लाह जी तरफ़ां कुदरती तक़सीम आहे, तव्हां असांजे वस में त कोन्हे। रब सां अहिड़नि फितननि खां तव्हां असांखे बचाए। लेकिन मुसलमानो शहादत दीन इस्लाम जे अंदरि अज़ीम हिकिड़ो रुतबो आहे, शहादत अज़ीम दर्जो आहे। अल्लाह साईं दीन जे अंदरि 4 दर्जा रखिया आहिनि। उलाइक लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा। नबियनि जो दर्जो, सिद्दीक़नि जो दर्जो, शहीदनि जो दर्जो, सालिहनि जो दर्जो, ये 4 दर्जा आहिनि। लेकिन नबूवत ऐं सिद्दीक़ियत इहा वहबी नेमत आहे, इंसान खे महिनत सां न मिलंदी। ईअं न आहे त कोई इंसान नेक निमाज़ी थी तहज्जुद पढ़ी पढ़ी अॻिते हली नबी बणिजे, न। अल्लाहु आलम है सो यजलु रिसालत। तंहिंजे करे जीअं नबूवत वहबी शइ आहे, इंसान जे वस में न आहे, तीअं सिद्दीक़ियत बि वहबी शइ आहे, इंसान जे वस में न आहे। 1,24,000 कमो बेश सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मां अल्लाह साईं सिद्दीक़ियत जो लक़ब हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे अता थो फरमाए।
इहो अल्लाह जो इनाम आहे, रब जो इंतिखाब आहे। सिद्दीक़ छाखे चइबो आहे? जेको नबीअ जो दिलि ऐं सायो हुजे, नबीअ जो अक्स हुजे। क़ुरान शरीफ़ हिकिड़ो मतन आहे। क़ुरान पाक तव्हांखे कीअं सम्झ में ईंदो, कीअं तव्हां सम्झो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ॾिसंदो, सहाबा जी ज़िंदगी ॾिसंदो त तव्हांखे क़ुरान सम्झ में ईंदो, जंहिंखे हदीस पाक चइबो आहे, सुन्नत रसूल चइबो आहे। ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी जो अक्स ऐं नमूनो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु। लेकिन शहादत ऐं सालिह हुजण इहे इस्लाम में उहे दर्जा आहिनि जेके इंसान खे महिनत सां मिलंदा आहिनि। तव्हां मुस्लमान हो, हिकिड़े इंसान खे ख़्यालु थी पियो मां पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायां, मुंहिंजो बच्चो आलिम दीन थिए, नेक सालिह थिए, मुत्तकी थिए, परहेज़गार थिए, दीन जो मुहाफ़िज़ चौकीदार थिए। तव्हां पंहिंजे बच्चे खे मदरसे में छॾियो, दीनी इदारे में आलिम दीन वटि, हुन क़ुरान पाक पढ़ियो, इल्म दीन हासिल कयो, उन जी ज़िंदगी सुन्नत सीरत इस्लाम जो मुहाफ़िज़ थियो, दीनदार बणिजी वियो महिनत सां। तंहिंजे करे सालिह ऐं दीनदार थियणु इंसान महिनत सां थी सघंदो। ईअं कोन्हे त रब जी रहमत में नाउमीदी आहे। उहो इंसान जेको बेनिमाज़ी आहे, महजिद सां मुहबत रखे, क़ुरान शरीफ़ सां मुहबत रखे, अहलुल्लाह सां मुहबत रखे, सालिहनि जी सोहबत में अचे, पंहिंजी दिलि में गुनाह खां नफ़रत विहारे, नेकीअ जो शौक़ पैदा करे, अल्लाह से इनखे सालिह ऐं दीनदार बणाए, रब साईं दीनदार बणाए। शहादत भी ईअं ई आहे। जॾहिं मुस्लमान मैदान जिहाद में ईंदो, इस्लाम जी बुलंदी जे लाइ कुफ्र सां मुक़ाबिलो कंदो, रब खां शहादत जी तमन्ना कंदो, अल्लाह साईं उनखे शहादत जो ताज ॾींदो। तोड़े उहो इंसान बिस्तरे ते फौत थिए, तॾहिं बि महबूब मुस्तफ़ा फरमायो रब उनखे शहीदनि जी जमात मां उथारियो। त शहादत कसबी शइ आहे। हाणे जॾहिं शहादत कसबी शइ थी पई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल पैगंबर है, महबूब मुस्तफ़ा के अल्लाह से नबूवत जो मक़ाम ॾिनो, दीन जूं ॿियूं फज़ीलतूं ॾिनियूं। अलबत्ता शहादत भी दीन में हिकिड़ो दर्जो हो, जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी, लवदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह, मुंहिंजी दिली तमन्ना है मां अल्लाह जे रस्ते में शहीद थी वञा। अल्लाह मरज़ुकनी शहादतन फी सबीलिक, ऐं रब मां मोहम्मद मुस्तफ़ा के पंहिंजे दीन में इस्लाम ते शहादत नसीब कर। लेकिन रब साईं क़ुरान पाक में फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन नास, महबूब मुस्तफ़ा मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुमि। का तलवार महबूब मुस्तफ़ा के शहीद नथी करे सघे। अल्लाह जो हुकुम थियो त तुंहिंजी असमत हिफ़ाज़त मां रब पाण कंदुमि। चाहे मके जे इंसाननि घणा हरबा कया, उन्हनि अहिड़ा माण्हू तयारु कया जेके तलवारूं खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वेठा, लेकिन उन्हनि काफ़रनि खे जुरत नथी पई जो तलवार हलाए सघनि। अल्लाह साईं हिफ़ाज़त फरमाई, लेकिन अल्लाह जे नबी तमन्ना कई मूंखे शहादत मिले। हाणे हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा, बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जा शहज़ादा महबूब मुस्तफ़ा जा ॾोहिटाण आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा तो बुज़तु मिन्नी, फातिमा मुंहिंजे दिलि जो टुकड़ो आहे। इमाम हसन हुसैन महबूब मुस्तफ़ा जे जिस्म जा टुकड़ा थी पिया। हज़रत इमाम हुसैन जे जिस्म अतहर जी मुशाबत महबूब मुस्तफ़ा सां, हज़रत इमाम हुसैन जे उन इहे जिस्म अतहर जी मुशाबत महबूब मुस्तफ़ा सां, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां मुशाबत थी पई, हाणे अल्लाह साईं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु खे शहादत ॾेई रब मुहम्मद मुस्तफ़ा खे शहादत जो इनाम अता फरमायो। रब साईं महबूब मुस्तफ़ा के शहादत जो मक़ाम ऐं इनाम अता फरमायो आहे। तंहिंजे करे इंसानो शहादत दीन में वॾो मनसब आहे। हिकिड़े मिसाल सां सम्झो, मसलन तव्हां असां मुस्लमान हो, हिकिड़ो मुस्लमान हितां हज जो उमरो थो करणु वञे बैतुल्लाह शरीफ़ ते। हाणे हिकिड़ो मुस्लमान हितां वियो हज करणु, पंहिंजे बचनि खां जुदा थियो, पंहिंजे घर खां जुदा थियो, पंहिंजे उन हीअ धंधे खां जुदा थियो, पंहिंजे वतन खां जुदा थियो। इहो ग़म महीने जो हिन सफ़र कयो, मुशक़त तकलीफ़ूं आयूं, मिना मुज़दलिफ़े में अरफ़ात में दीवाननि वांगुरु रब जे मुहबत में घुमे थो, पेर में चौपल सादी अथसि, मथे ते हिन खे को लटो कपिड़ो कोन्हे, ॿ चादरूं आहिनि, जेको पंहिंजे घर में ओताक ते दुकान ते पंहिंजे माल मिल्कत दुनिया खे ॾिसी अजीब इंसान ख़्यालु कंदो हो। लेकिन हाणे हाजी सगुरो जॾहिं हज जे सफ़र हज जी इबादत में आहे त हथ ख़ाली अथसि, हर शइ पोइते हली वई, बच्चा भी जुदा, घरवारी भी जुदा, धंधो भी जुदा, लटो कपिड़ो भी जुदा, महल माड़ियूं भी जुदा। जेको पेर में सुठो बूट पाए फ़ख्रु कंदो हो,
सिंधी टोपी पाए फ़ख्रु कंदो हो, लिबास पाए मजलिस तक़रीबात शादियुनि पार्टियुनि में अची वेंदो हो। लेकिन हाणे इहो सरदार नवाब कहिड़े बि तबिके जो इंसानु आहे, जॾहिं हज जी इबादत थो करे त सादे कफ़ननि में आहे, सादे चादरुनि में आहे। हाणे इहो इंसानु जॾहिं हज थो करे, तवाफ़ ज़ियारत थो करे, बैतुल्लाह जो दीदार करे मोटी आयो, तव्हां असां मुस्लमान उन सां ग़म जो इज़हार कंदा आहियूं या मुबारक ॾींदा आहियूं? मुबारक ॾींदा हुआसीं न। हाजी सगोरा तोखे त मुबारक हुजे, तूं बैतुल्लाह जो दीदार करे आयो आहे, अल्लाह जे घर जो दीदार करे आयो आहे। हालांकि बज़ाहिर त उहो हाजी सगोरो घर खां जुदा थियो, बचनि खां जुदा थियो, पंहिंजे धंधे खां जुदा थियो, हिन खे दुनिया जूं आसाइशूं न हूं, पर मुबारक छो था ॾियूं त बैतुल्लाह जो दीदार कयईं। लेकिन इंसानो इहा बि इबादत आहे, अल्लाह जो दीदार वॾी इबादत आहे। लेकिन शहीद उहो इंसानु आहे जॾहिं शहीद थींदो आहे, शहादत जे वक़्त में अञा उन जे जिस्म में रूह हूंदो आहे, त उन वक़्त में रब साईं शहीद खे पंहिंजो दीदार नसीब कंदो। तंहिंजे करे शहीद खे शहादत जे वक़्त में अल्लाह जो दीदार नसीब थींदो आहे। ऐं रब जो दीदार एॾी वॾी नेमत आहे, तॾहिं जॾहिं शहीद जन्नत में अचे थो, रब पुछंदुसि तोखे छा खपे? चवंदो तुंहिंजी जन्नत में उहो लुत्फ़ राहत नाहे जेको तुंहिंजे शहादत में जेको तुंहिंजो दीदार पियो थिए, उहा लज़त वधीक अल्लाह जो दीदार। पोइ जीअं हाजी सगोरो बैतुल्लाह जो दीदार करे अचे, तव्हां असां उन ते ग़म न कंदासीं, मुंहं खे धक न हणंदासीं, सीने खे धक न हणंदासीं, कपिड़ा न फाड़ींदासीं, ग़म में न वेहंदासीं, पेरें उघाड़ा थी हलूं, खटनि खे ऊंधा कयूं, शादियूं न कयूं, ग़म जो इज़हार कयूं, रोऊं रड़ियूं दाहूं कयूं, न। उन हाजी सगोरे खे मुबारक ॾिबी, हाजी सगोरा तूं मुबारकुनि जे लाइक़ु आहीं, तूं बैतुल्लाह जो दीदार करे आहीं। तीअं शहीद खे बि मुबारकूं ॾिबियूं जो उनखे रब जो दीदार थो थिए। तंहिंजे करे शहादत इनाम ऐं एज़ाज़ आहे, शहादत ग़म ऐं सदमो न आहे, शहादत ग़म सदमो न आहे। तंहिंजे करे मुस्लमानो शहादत वॾो दर्जो आहे। लेकिन हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, शहीद इंसान जॾहिं दीन ते शहीद थो थिए, उनखे तीर थो लॻे, नेज़ो थो लॻे, ज़ख़म थो थिएसि, गोली थी लॻे, महबूब मुस्तफ़ा जी हदीस पाक आहे, फरमान आहे, फरमायूं त मच्छर ऐं मक्खी जे चक जेतिरी बि तकलीफ़ शहीद खे न थींदी आहे। मच्छर ऐं मक्खी जे चक जेतिरी बि तकलीफ़ शहीद खे न थींदी आहे। बज़ाहिर हुनखे तीर लॻंदा, बज़ाहिर उनखे नेज़ो लॻंदो, बज़ाहिर उनखे गोलियूं लॻंदियूं, बज़ाहिर उनजे जिस्म मां रत ईंदी, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे रसूल पैगंबर फरमायो त शहीद जे जिस्म में उनखे जेके तकलीफ़ूं अचनि थियूं, लेकिन रब उनखे तकलीफ़ नथो ॾे, मच्छर जे चक जेतिरी बि तकलीफ़ महसूसु न थी। शहादत एॾो वॾो इनाम। तव्हां असां मुस्लमान रोज़ा रखंदा आहियूं, बज़ाहिर ॾींहं जो रोज़े में बुख में, फाके में, कमज़ोरी में, लेकिन जॾहिं रोज़ो छोड़ींदा आहियूं, अफ़्तारी कंदा आहियूं, केॾी ख़ुशी थींदी आहे, ॾींहं जो ग़म लही वियो। ईअं हूंदो आहे न। महबूब मुस्तफ़ा फरमायो, लिस्साइम फरहतान, फरहतुन इंद फ़त्रिही व फरहतुन इंद लिक़ाए रब्बे। हिकु ख़ुशी तॾहिं थियनि जॾहिं रोज़ो खोलियूं, ॿी ख़ुशी तॾहिं थींदनि जॾहिं रब जो दीदार थींदो। त जॾहिं रोज़े छोड़ण में एॾी फ़र्क़ आहे, जेको शहीद दीन इस्लाम ते शहीद थो थिए ऐं अल्लाह जो दीदार थो थिए, रब जे दीदार में अहिड़ो लुत्फ़ आहे, हुनखे तीर ऐं नेज़ो ऐं ज़ख़म उहो उनखे महसूसु नथा कनि। हज़रत साद, हज़रत उबाद बिन सामित साहबी आहे, जंग में बीठो आहे, रात जो पहरो थो ॾे, काफ़िर तीर थो हणे, लेकिन हज़रत अम्मार बिन यासिर भिक सां सुतल आहे, साहबीअ जे जिस्म खे रत थी लॻे, जागी थो पए। हज़रत अम्मार ॾिठो त उबाद जे जिस्म मां रत थी अचे, हज़रत उबाद रज़ियल्लाहु अन्हु निमाज़ में बीठो आहे। हाणे हज़रत अम्मार थो चवे त निमाज़ पूरी करे त मां पुछांसि, जॾहिं निमाज़ पूरी थी पई, हाणे हज़रत अम्मार अर्ज़ु करणु लॻो, उबाद एॾी निमाज़ ॾिठी, तूं निमाज़ खे मुख़्तसिर करे, हां तोखे दुश्मन तीर हया आहिनि, तुंहिंजे जिस्म में तीर लॻा आहिनि, तुंहिंजे जिस्म मां रत थी हले, एॾी निमाज़ ॾिठी। हज़रत उबाद रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी थो चए त अम्मार, जॾहिं निमाज़ में बीठो हुम, क़ुरान पियो पढ़ां, अल्लाह जे साम्हूं हुम, रब जी इबादत में मशगूल हुम, मुंहिंजे दिलि दिमाग़ जो तवज्जो अल्लाह जे तरफ़ हो, उन में जेको लुत्फ़ ऐं राहत हुई, मूंखे दुश्मन जे तीरनि जी तकलीफ़ मच्छर जे चक जेतिरी बि महसूसु न थी। पोइ जॾहिं हज़रत उबाद सां इहा महिरबानी रब करे, इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जेकॾहिं करबल जे मैदान में पंहिंजी पेशानी सजदे में रखी, रोज़े जी हालत में, निमाज़ जी हालत में, ऐं उन्हनि जी शहादत जो ताज थिए त छा उन जो मक़ाम ऐं मर्तबो हूंदो।
तंहिंजे करे रब करीम तव्हां असांखे अहल बैत सां मुहबत अता फरमाए, सहाबा जी इज़्ज़त नसीब फरमाए, दीन जी सही समझ अता फरमाए, जहालत खां, खिलाफात खां, रुसूमात खां, बिदात खां अल्लाह से तव्हां असांखे महफूज़ फरमाए। रब उन्हनि बाननि मां बणाए जंहिंखे रब मुहर्रम जे महीने में इज़्ज़त तौक़ीर ताज़ीम सां नवाज़ियो आहे। जन इंसाननि खे रब साईं मुहर्रम जे महीने में ज़िल्लत रुसवाई फिटकार जी सां बणायो। अल्लाह से अहिड़नि इंसान खां बचाए। रब साईं तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। अल्लाह से हिन हाज़िरी खे क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान, अल्लाह से हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। रब साईं अॼोके भलारे ॾिहाड़े मुहर्रमुल हराम जे 10 मुहर्रम जी फज़ीलत जेका तुंहिंजे इल्म में आहे नसीब फरमा। रब साईं तूं असांखे पंहिंजे मुक़र्रब प्यारनि बाननि मां बणा। या अल्लाह साईं पंहिंजी ज़ात जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन इस्लाम क़ुरान जी समझ अता फरमा। सहाबा इकराम नेक साले बाननि अहल बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते असांजी ज़िंदगी बणा। कुफ्र खां, शिरक खां, जहालत खां, बेदीनी खां, रुसूमात खां महफूज़ फरमा। मदारिस दीनीअ खे आबाद फरमा। दीन इस्लाम खे बुलंदी अता फरमा। यहूद ऐं बेदीननि जे साज़िशुनि खां महफूज़ फरमा। हस्बुनल्लाहु व निअमल वकील। सल्लल्लाहु तआला अला खैर।